अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी ही वीडियो इंतहाई इम्पोर्टेंट आहे उन्हनि कैंडिडेट्स जे लाइ जेके काफ़ी सालनि खां इंतज़ार में हुया त यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी कॾहिं कन्वोकेशन थींदी। त यूनिवर्सिटी ऑफ सिंध जेको आहे कन्वोकेशन अनाउंस कई आहे ऐं 2019 खां वठी जेके बि बैचिस आहिनि 2023 ताईं उहे इन कन्वोकेशन में हिसो वठी सघनि था। ही कन्वोकेशन 2019 जी बैच खां वठी जेके बि ऑनवर्ड्स बैचूं पास आउट थियूं आहिनि 2023 ताईं उन्हनि जे लाइ कन्वोकेशन अनाउंस कई वई आहे। हाणे हिन में जेको अप्लाई करण जो तरीक़ेकार आहे, तव्हांखे ऑनलाइन कन्वोकेशन जे लाइ अप्लाई करणो पवंदो ऐं ॾिसूं था त हिन जी फी तरीक़ेकार छा आहे। सभिनी खां पहिरियां जेके बि ग्रेजुएट कैंडिडेट्स आहिनि 2019 फाल खां वठी एंड समर 2023 ताईं उहे इन कन्वोकेशन जो हिस्सो थी सघनि था। इन जी जेका एक्सपेक्टेड शेड्यूल आहे थी लास्ट वीक ऑफ अक्टूबर में कई वेंदी। रजिस्ट्रेशन जी ही लिंक आहे जंहिंजी URL तव्हांखे ॾिनल आहे convocation.usin.edu.pk। इन ते वञी तव्हां अप्लाई कंदा ऐं अप्लाई करण जी जेका लास्ट डेट आहे उहा 17 सितंबर 2024 आहे। त असां हलूं था ऐं ॾिसूं था हिन में अप्लाई कीअं कबो। त सिंपली जेको URL आहे convocation.usin.edu.pk उहो जीअं ई असां हुन ते क्लिक कंदासीं त असां वटि ही अची वियो convocation.usin.edu.pk अप्लाई फॉर कन्वोकेशन। अगरि तव्हां यूनिवर्सिटी अंडर ग्रेजुएट स्टूडेंट आहियो, यूनिवर्सिटी MPhil PhD स्टूडेंट आहियो या एफिलिएटेड कॉलेज जा स्टूडेंट आहियो त तव्हां हिन में अप्लाई करे सघो था जेके बि 2019 खां समर 2023 ताईं आहिनि। यूनिवर्सिटी अंडर ग्रेजुएट काफ़ी खोड़ सारा हूंदा त इन करे असां हिन में ॾिसूं था हिन जो कीअं फिल कबो। उन जे लाइ तव्हां जीअं यूनिवर्सिटी अंडर ग्रेजुएट ते क्लिक कंदव तव्हांखे रोल नंबर घुरंदो। तव्हां पंहिंजो जेको तव्हांजो अंडर ग्रेजुएट जो रोल नंबर हो BS डिग्री प्रोग्राम में उहो हिते लिखंदा। फॉर सपोज हाणे जीअं ई असां ही लिखंदासीं रोल नंबर त असांजो ऑटोमेटिकली हिन में जेको नेम वग़ैरह फादर नेम सॼो शो थींदो। हाणे ॾिसो पाणे ई नेम फादर नेम सॼो शो अची वियो। अकेडमिक ईयर 2016 हो, पासिंग ईयर 2019 इंस्टीट्यूट ऑफ। हाणे हिते पंहिंजो CNIC लिखणो आहे, हिते मोबाइल नंबर ॾियणो आहे, हिते गेस्ट तव्हां सां केरु ईंदो, तव्हांजो फादर मदर ब्रदर सिस्टर, तव्हां हिकिड़ो को बि गेस्ट पाण सां गॾु वठी अची सघो था। तव्हां हुनजी डिटेल ॾींदव, पंहिंजी ईमेल ॾींदव, गेस्ट जो CNIC ॾींदव, प्रोफाइल इमेज पंहिंजी CNIC, तव्हांजो फ्रंट तव्हांजो CNIC, बैक डिग्री जी तव्हां अगरि तव्हांखे डिग्री इशू थियल आहे त तव्हां हिते लिखंदा डिग्री ऑलरेडी इशूड यस। अगरि तव्हांखे डिग्री इशूड न आहे थियल ऐं तव्हां हींअर डिग्री कढायो था तव्हां हिते नो कंदा। छो जो डिग्री जेके जिन्हनि खे इशू आहे उन्हनि खां पोइ डिग्री जी फीस न वरिती वेंदी ऐं जिन्हनि खे डिग्री इशूड न आहे उन्हनि खां डिग्री जी फीस प्लस कन्वोकेशन जी फीस वरिती वेंदी। डिग्री जी जेका फीस आहे उहा 5,900 आहे ऐं कन्वोकेशन जी जेका फीस आहे उहा आई थिंक 3,900 आहे। त तव्हांजो मिलाए करे 9,800 9,800 जेको तव्हांजी कन्वोकेशन जी फी थींदी जिन्हनि जी डिग्री इशूड न आहे। ऐं जिन्हनि जी डिग्री इशूड आहे उहे जस्ट कन्वोकेशन जी फी पे करे ऐं कन्वोकेशन में पार्टिसिपेट करे सघनि था। ऐं तव्हां सबमिट कंदव त तव्हांजो जेको आहे सबमिट थी वेंदो। उमेद था कयूं तव्हांखे इन्फॉर्मेशन मिली वई हूंदी यूनिवर्सिटी ऑफ सिंध में कन्वोकेशन जे लाइ कीअं अप्लाई कजे। मज़ीद ऐं इन्फॉर्मेटिव वीडियो जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।